अल्लाह पाक तहांजे अबे अम्मा के सिहत दे, रब तहांजे अबे अम्मा के हयाती दे। अल्लाह तहांजे अबे अम्मा जे गोडन में एडी ताकत रखे जो हीअं हलन त ॼण जहाज़ हलियो वियो। रब कदो इंशाअल्लाह ईअं ई थींदो। ॿुध, जंहिंजो अबो अम्मा हयात आ त उहो अबे अम्मा जी हयाती में हुननि जो क़दर करे, इज़त करे। अड़े तव्हांजी सॼी जिस्म जी कुवत इहो अबो अम्मा अथई। जेकॾहिं पीउ तुंहिंजो हिन जहान खां हलियो वियो, तुंहिंजी चेल भञी पवंदी। रब जी इज़त जो कसम, ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। जवान जा पुट जंहिंजो अबो अम्मा हिन दुनिया में नाहे, ख़ुदा रा ख़ुदा जे वास्ते उन्हनि जी क़बरुनि ते फजर जी नमाज़ पढ़ी वेंदा कयो ज़रूरु। उन्हनि खे वॾो इंतज़ारु हूंदो आहे त असांजा बच्चा ईंदा, असांजी मग़फ़रत जी दुआ घुरंदा, के कुल असांजे हवाले करे वेंदा। उन्हनि खे इंतज़ारु हूंदो आहे, अल्लाह जी इज़त जो कसम उन्हनि खे इंतज़ारु हूंदो आहे। अरे बसि उन ॿिन्हिनि अबे अम्मा जे अंदर में इहो ई ख़्यालु हूंदो आहे, दुनिया न अचे त न अचे, पंहिंजे बचनि मां त बचा अचनि न, जेके असांजे बख़्शिश जी दुआ घुरी वञनि। जेकॾहिं तूं परदेस में आउट ऑफ कंट्री आहे त हर निमाज़ खां बाद में अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जे आॾो हथड़ा खण त ए अल्लाह, हर दुनिया जे मुस्लमाननि जो ख़ैर जाॾे पैर ताॾे ख़ैर मुंहिंजे अबे अम्मा जे मथां रहमतियूं नाज़िल फरमाए। या रब्बुल आलमीन मुंहिंजे अबे अम्मा जी मग़फ़िरत फरमाई। या अल्लाह, जहान जे लाइ दुआ घुरो। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हांजी उहा दुआ तव्हांजे अबे अम्मा जे सदके सभिनीनि जे मथां क़बूल कंदो। ॿियनि जे मथां बाद अवल तुंहिंजे अबे अम्मा जे मथां, छो तूं ॿियनि खे बि शरीक कयो न। यादि रखो ए जवान जी औलाद, अबे अम्मा खे नज़रअंदाज़ न कयो। नमाज़ जा पाबंद थियो, जवान जा बच्चा थियो। अहले बैत जी इहा ई सदा आहे त मुस्लमान हुजे ऐं नमाज़ न पढ़े, उहो थी नथो सघे। त अहले बैत जा परस्तार आहियो त इन अहले बैत जो वास्तो अथव नमाज़ जा पाबंद थियो। बसि।